अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फवजदा अब्दन मिन इबादिना आतैनाहु रहमतन मिन इंदिना व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पीर तरीक़त, रहबर शरीयत, फ़ख्रे अहले सुन्नत, कायदे मिल्लत हज़रत पीर साईं अब्दुल खालिक ज़ीद मजदहू स्टेज जलवगर सादात इज़ाम, पीराने किराम, उलमाए आलाम, मशाइख इज़ाम, आई मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, खुश नसीबी आ जो अॼु असां सरज़मीने भर चुंडी ते हाज़री जी रब सआदत नसीब कई ही उहा दरबार आ, ही उहो पाक आस्थानो आ जिते मुहम्मदी रंग लॻंदो आ। ही उहा दरबार आ जिते निदोरा ईंदा आहिनि त सदोरा बणिजी ईंदा आहिनि, हिते निभागा ईंदा आहिनि त सभागा बणिजी मोटंदा आहिनि। ही उहो पाक आस्थानो आ जिते अचण वारा जहन्नमी ईंदा त जन्नती बणिजी मोटंदा आहिनि। हिन आस्थाने जो फैज़ सिर्फ़ अॼु न कल्ह न पर सदियुनि खां जारी आ, क़यामत ताईं जारी रहणो आ। हज़रत हाफ़िज़ुल मिल्लत रहमतुल्लाह अलैह जी रूह पाक जो तसर्रुफ रुगे भरचुंडी शरीफ ते न है, रुगे सिंध जी वादी मेरान ते न है, पर पूरे पाकिस्तान में, पूरे बर्रे सगीर में हिन आस्थाने जो फैज़ अॼु बि समुंड वारियूं छोलियूं हणी वियो। वक्त वारायो, भाग वारायो, जंगी निस्बत खानकाह आलिया भरचुंडी शरीफ सां जुड़ियल आ। ही अल्लाह जा कामिल वली हिन जेके दुनिया में दुआऊं ॾियनि था, फैज़ ॾियनि था, मुश्किलातूं हल कराए ॾियनि था, ऐं आख़िरत में बि इन्हनि जे सदके निजात ऐं छोटकारे बेयकीन जंहिंजी अल्लाह जे वलीअनि सां मोहब्बत आ, उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आ, उन्हनि जे लाइ मदीने वारे साईं जे तरफ़ां वाधाई आ। आकाए कायनात फरमायो, फ़ख्रे मौजूदात फरमायो, मुंहिंजे लॼपाल नबी फरमायो। साईं फरमाइनि था अल मरउ मा मन अहब, रवाह अबू दाऊद। हबीबन फरमायो त जंहिंजी जंहिंसां मोहब्बत आ, क़यामत जे ॾियारे उन सां गॾु उथंदो। सुभान अल्लाह। अॼु तव्हां हाफ़िज़ुल मिल्लत रहमतुल्लाह अलैह जी निशानी हज़रत पीर साईं मियां अब्दुल खालिक खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहिया आहियो। पर तव्हांजी दिलि चाहींदी हूंदी ए काश जे उन दौर में हुजां हा हज़रत हाफ़िज़ुल
गया दिल चाहे दिया नथी चाहे दिल में मोहब्बत आहे या न है ज़ियारत नथी ज़माने जी दूरी आ साईं जन असां खां केतिरो सचो अॻ में गुज़रिया दीदार नथो मजलिस में न वेठासीं साईं जी बिल मुसाफ़ो न कयोसीं दीदार न कयोसीं पर दिलनि में मोहब्बत ज़रूर आहे या न है कंहिंजी मोहब्बत आहे हथड़ो त मथे करो हाफ़िज़ुल मिल्लत सां कंहिंजी मोहब्बत आहे सुभान अल्लाह मलाइक बि हिकिड़ी त मूवी हीअं भरिजे थी न ॿी मूवी वरी मलाइक बि भरनि था पिया तव्हांजी जेकर हज़रत हाफ़िज़ुल मिल्लत सां मोहब्बत आहे दिल जी उल्फत आहे हाणे इन मोहब्बत जो बि तव्हांखे अजूरो ऐं सिलो मिलंदो ॿुधायां न कहिड़ो मिलंदो ॿुधंदो कहिड़ो मिलंदो मदीने वारे साईं जी ख़िदमत में हिकिड़ो असहाबी आयो अर्ज़ कई या रसूल अल्लाह मा तक़ूल लिक़ौमिन अहब्ब कौमिन वलम युल्हिक बिहिम या रसूल अल्लाह उन माण्हुनि जे बारे में छा था चओ जेके कंहिंसां अल्लाह वास्ते मोहब्बत रखनि था जी अॼु तव्हांजी असांजी हज़रत हाफ़िज़ साईं सां मोहब्बत आहे असाबी पूछे तो या रसूल अल्लाह इन मोहब्बत के बारे में छा था चओ जो गायबाना पर पुठ मोहब्बत रखी वलम युल्हिक बिहिम ज़ियारत थी न सघी दीदार थी न सघो मुलाकात थी न सघी सचियूं अॻ में पीरनि जो पीर बगदाद में थियो इन्हनि हुबदारनि ज़ियारत न कई दीदार न करे सघिया पर गायबाना मोहब्बत रखियूं या रसूल अल्लाह इन मोहब्बत के बारे में अवां छा था फरमायो मुझे खुर्बदार करीम मदीने वाले साईं फरमायो लजमा अल्लाह यौमल क़ियामत फी बैनहुमा जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो इन मोहब्बत रखण वारे खे जंहिंसां मोहब्बत रखी अथई उन सां रब गॾु मिलाए छॾींदो भरचुंडी शरीफ वारा ओ सोने हाफ़िज़ुल मिल्लत सां मोहब्बत रखण वारा जॾहिं क़यामत जो ॾियारो थियो रब फरमाईंदी हलिया हेॾिया हुबदार हेॾिया हाफ़िज़ुल मिल्लत ही बीठो आहे लजमा अल्लाह यौमल क़ियामत बैनहुमा हुबदार खे जंहिंसां मोहब्बत वलीअ सां रखी अथई न उन सां रब मिलाए छॾींदो पोइ ही चवंदो त मूं में त एतिरो इल्म नाहे अमल नाहे मूं में एतिरा साल अमल नाहिनि मूंखे ही दर्जो ही शरफ़ कीअं मिलियो रब फरमाईंदो हाज़ल्लज़ी कुंत तुहिब्बुहु फ़िय ही उन मोहब्बत जो बिलो अथई उन मोहब्बत जो सिलो अथई उन मोहब्बत जो बदिलो अथई जेका मुंहिंजे वलीअ सां तो मोहब्बत रखी हुई हाफ़िज़ुल मिल्लत सां मोहब्बत रखण वारा इहा मोहब्बत जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो न सुहिणो हाफ़िज़ुल मिल्लत नूर जो ताज सिर ते पाए ईंदो विलायत जो उहो आला मकाम ते जंहिंमहिल फ़ाइज़ थींदो त हिननि हड़नी हुबदारनि खे रब सॾु कंदो छो इहा हाफ़िज़ुल मिल्लत सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो चिराग बरंदा आहिनि बरंदे उछामी वेंदा आहिनि तेल ख़तम थी वेंदा आहिनि ॾींहं जूं वटियूं सड़ी वेंदियूं आहिनि पर जेको चिराग बरंदो रहे जंहिंखे अल्लाह रोशन करे उहो क़यामत ताईं चिराग रोशन रखंदो हज़रत हाफ़िज़ुल मिल्लत जेको चिराग इश्क़ मुस्तफ़ा जो अदब मुस्तफ़ा जो जेको चिराग रोशन कयो उन जी रोशनी अॼु सोने अब्दुल ख़ालिक जी सूरत में असांखे रुखियो रोशन करे मतां भाऊ इएं पाणी मरी विया मोर सभु सारा मतां भाऊ इएं पाणी मरी विया मोर सभु सारा
पटे अखियों निहारे दिसो अल्लाह वारा मिलाइन जे की मौला सा अल्लाह वारा उहे बोलियूं उहे लोलियूं तड़न ते से तुम्हारू उहे हक इल्लल्लाह चवण वारा हाफिजुल मिल्लत जो रोशन कयल चिराग इंशाअल्लाह क़यामत ताईं रोशनी ॾींदो रहंदो ऐं लखे भटकियल उन रोशनी में पंहिंजो रस्तो हासिल करे हली मदीने वारे साईं जे कचहरी में पहुचंदा। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, खूबसूरत खिताब आपके दिलों को गरमा रहे थे। पीर तरीकत हजरत पीर करमुल्लाह इलाही मदनी दिल बरसाई आपकी आमद का शुक्रिया अदा करते हैं। अब मैं दावत खिताब दूंगा आस्ताना आलिया चकसादा शरीफ गुजरात से तशरीफ लाए हुए हमारे मुअज़्ज़िज़ मेहमान पीर तरीकत हजरत पीर सैयद उस्मान शाह साहब नूरी की आप तशरीफ लाएं और आपसे मुखातिब हूँ। हमारे स्टेज की जीनत बने जिगर गोशे मखदूम समनानी शहजादा गौसुल वरा अबुल मुकर्रम हजरत पीर डॉक्टर सैयद मोहम्मद अशरफ जिलानी कचोचवी आस्ताना आलिया अशरफिया कराची से दिल की अता गहराइयों से आपको खुशामदीद कहते हैं। आस्ताना आलिया मौली शरीफ से पीर तरीकत साहबजादा पीर